मेहर में पुलिस पारां फरीदाबाद लिंक रोड ते डोहारी जख्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा कई आहे। सुप्रियो बचाव बंद वटि मुबैना मुक़ाबले में मोहम्मद हसन जमाली सजाद जमाली खे जख्मी हालत में गिरफ्तार कियो वियो आहे। उन मौके ते पुलिस जो चवणु आहे त जवाबदार गिरफ्तार संगीन केसनि में अॻु बि घुरबल हुया, जिन खे हथियारनि समेत गिरफ्तार कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त मेहर में पुलिस पारां फरीदाबाद लिंक रोड ते ब डोहारी जख्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा कई आहे। सुप्रियो बचाव बंद वटि मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो आहे, जंहिं में ॿुधाए पियो वञे त मोहम्मद हसन जमाली ऐं सजाद जमाली खे जख्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। उन मौके ते पुलिस जो चवणु हो त गिरफ्तार जवाबदार संगीन केसनि में अॻु बि घुरबल हुया, जिन खे हथियारनि समेत गिरफ्तार कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त मेहर में पुलिस पारां फरीदाबाद लिंक रोड ते डोहारी जख्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा कई वई आहे। सुप्रियो बचाव बंद वटि मुबैना मुक़ाबले में मोहम्मद हसन जमाली सजाद जमाली खे जख्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। उन मौके ते पुलिस जो चवणु हुयो त गिरफ्तार जवाबदार संगीन केसनि में अॻु बि घुरबल हुआ, जिन खे हथियारनि समेत गिरफ्तार कयो वियो आहे।